ॻोठ वारा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, तव्हां ॻोठ वारा 20 घर आयो, सम्झियो, राशन जो कटो मिलियो आहे मूंखे हिकिड़ो, मां चेयरमैन वॾे वेल में पइजी विया, सो मां सोचियो आहे तव्हां 5 जा मां नंबर कढिया आहिनि। हाणे हिकिड़ो शर्त आहे, मूंसां सेल्फी कढायो, जंहिंजी सेल्फी चङी आई मां कटो राशन जो उनखे ॾींदुसि। अचु छोरा हलिया, हा फोटो कढवा, हा हल पुट हल हिते बाबा, हिते बि राशन हिकदार न पुट, हिते बि बाबा, हा बाबा तूं अच, बाबा फोटो कढ पुट, हल बाबा हल हिते बि बाबा, हा छोकिरा तूं अच, हक़दार त तूं आहे राशन जो, पर फोटो कढ हल हा बाबा मथे हा बा तूं अच, हा अब होॾे फोटो कढ बा, फोटो कढ, हलो ठीकु आहे बी पुट हथ कढ, हा बा हा ठीकु आहे, अब फोटो सभिनी जा निकिरी विया। अब आयो, अब कंहिंजो फोटो चङो आयो, अब कंहिंजो बि फोटो सही न आयो आहे, कंहिंजो बि सही न आयो, माना हिन में को हक़दार ई न आहे। जंहिंखे वणी मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त हे राशन जो कटो मां हिते रखां थो, हाणे जेको ॾाढो थिए उहो खणे, बियो अला बाबा, हाणे तव्हां ॼाणो राशन ॼाणे। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @ सचाई _ न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो।